कोटड़ीअ में पोरियत गुरबत खां तंग थी ॿार विकिरो करण लाइ शहर में होका ॾियण लॻो। कोटड़ीअ जे बचल शाह पाड़े जो रहवासी लाल भुरगड़ी पंहिंजा 5 ॿार विकिरो करण लाइ शहर में होका ॾियण लाइ निकिरी आयो। उन मौके ते हुन मीडिया आॾो दाईंदे चयो त 9 ॿार आहिनि। तक़रीबन 40 ॾींहनि खां मज़दूरी नाहे लॻी, जंहिं करे बच्चा बुखुनि ते वेठा आहिनि। हुन चयो त ॿारनि खे मानी गबो नथो खाराए सघां, उन करे मजबूर थी विकिरो करण निकितो आहियां। पोरियत चयो त 4 ॿार घर छॾे 5 ॿारनि खे खपाइण पहुतो आहियां। पोरियत ज़िला इंतज़ामिया ऐं सरहंदी वारनि खां मदद जी अपील कई आहे। मज़दूर माण्हू आहे, तगारी खणंदो आहे, मूंखे तगारी खणण वारो आहे। अॼु 40 ॾींहं मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि। मां हिननि खे पाणी पियारे पियारे मजबूर थी अॼु 40 ॾींहं मूंखे का शइ इमदाद न मिली आहे। ना वॾेरनि पंहिंजे तरफ़ां ॾिनी आहे, ना सरकार जे तरफ़ां मूंखां मिली आहे। ऐं ही मुंहिंजा बच्चा आहिनि, 5 बच्चा खणी आयो आहियां, 4 बच्चा पोइते आहिनि। मूंखां पंहिंजा बच्चा वठो, मां हिननि जी बुख ॾिसी नथो सघां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।